जी नाज़रीन, अवां खे खानपुर मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में मुक़ाबिलो। ॾुआरिन जी फायरिंग में SHO फैज़ू तालिब मेमण गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी SHO खे खानपुर इस्पताल आंदो वियो, जॾहिं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में फायरिंग जारी आहे। वाक़े वारी हंधि वधीक पुलिस नफ़री रवानो। जी नाज़रीन, अवां खे खानपुर मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में मुक़ाबिलो। ॾुआरिन जी फायरिंग में SHO फैज़ू तालिब मेमण गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी SHO खे खानपुर इस्पताल आंदो वियो, जॾहिं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में फायरिंग जारी आहे। वाक़े वारी हंधि वधीक पुलिस नफ़री रवानो। जी नाज़रीन, अवां खे खानपुर मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में मुक़ाबिलो। ॾुआरिन जी फायरिंग में SHO फैज़ू तालिब मेमण गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी SHO खे खानपुर इस्पताल आंदो वियो, जॾहिं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में फायरिंग जारी आहे। वाक़े वारी हंधि वधीक पुलिस नफ़री रवानो। जी नाज़रीन, अवां खे खानपुर मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में मुक़ाबिलो। ॾुआरिन जी फायरिंग में SHO फैज़ू तालिब मेमण गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी SHO खे खानपुर इस्पताल आंदो वियो, जॾहिं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में फायरिंग जारी आहे। वाक़े वारी हंधि वधीक पुलिस नफ़री रवानो। जी नाज़रीन, अवां खे खानपुर मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में मुक़ाबिलो। ॾुआरिन जी फायरिंग में SHO फैज़ू तालिब मेमण गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी SHO खे खानपुर इस्पताल आंदो वियो, जॾहिं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में फायरिंग जारी आहे। वाक़े वारी हंधि वधीक पुलिस नफ़री रवानो। जी नाज़रीन, अवां खे खानपुर मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में मुक़ाबिलो। ॾुआरिन जी फायरिंग में SHO फैज़ू तालिब मेमण गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी SHO खे खानपुर इस्पताल आंदो वियो, जॾहिं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में फायरिंग जारी आहे। वाक़े वारी हंधि वधीक पुलिस नफ़री रवानो। जी नाज़रीन, अवां खे खानपुर मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में मुक़ाबिलो। ॾुआरिन जी फायरिंग में SHO फैज़ू तालिब मेमण गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी SHO खे खानपुर इस्पताल आंदो वियो, जॾहिं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में फायरिंग जारी आहे। वाक़े वारी हंधि वधीक पुलिस नफ़री रवानो। जी नाज़रीन, अवां खे खानपुर मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में मुक़ाबिलो। ॾुआरिन जी फायरिंग में SHO फैज़ू तालिब मेमण गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी SHO खे खानपुर इस्पताल आंदो वियो, जॾहिं त खानपुर जे कचेवारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरिन जे विच में फायरिंग जारी आहे। वाक़े वारी हंधि वधीक पुलिस नफ़री रवानो।
जी नाज़रीन अव्हांखे खानपुर मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खानपुर जे कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरियुनि जे विच में मुक़ाबिलो। ॾुआरियुनि जी फायरिंग में SHO फैज़ू तालिब मेमण गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी SHO खे खानपुर इस्पताल आंदो वियो, जॾहिं त खानपुर जे कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरियुनि जे विच में फायरिंग जारी आहे। वाक़े वारी हंधि वधीक पुलिस नफ़री रवानो। जी नाज़रीन अव्हांखे खानपुर मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खानपुर जे कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरियुनि जे विच में मुक़ाबिलो। ॾुआरियुनि जी फायरिंग में SHO फैज़ू तालिब मेमण गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी SHO खे खानपुर इस्पताल आंदो वियो, जॾहिं त खानपुर जे कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾुआरियुनि जे विच में फायरिंग जारी आहे। वाक़े वारी हंधि वधीक पुलिस